अस्सलाम वालेकुम। अच्छा, अलजिब्रा में कल असां 4 फंक्शन हूंदा आहिनि बेसिकली जोड़, कट, वंड ऐं ज़रब। ठीकु आहे। जोड़ ऐं कट कल्ह पाण पढ़ी वियासीं। अॼु इंशाल्लाह पाण वंड ऐं ज़रब पढ़ंदासीं। अच्छा, हाणे पहिरियों त पाण थोरो ॾिसी वठूं त जोड़ कीअं थींदा। मिसाल था वठूं 2x² + 4x²। हाणे इन जी जोड़ कीअं थींदी थोरो रिव्यू कयूं त असां चयोसीं जेकॾहिं बेस ऐं पावर सेम हुजे त पोइ कोएफिशिएंट जोड़ थींदा आहिनि। 4 ऐं 2 6। ॾिसो हे वारो जेको पोर्शन हुयो इनखे असां हथ बि न लाहींदा आहियूं, यानी पावर खे असां हथ न लाहींदा आहियूं, x² सेम रखी छॾंदा आहियूं। सिर्फ़ु कोएफिशिएंट जोड़ थींदा आहिनि। जोड़ में कट में ॿिन्हिनि में साॻियो उसूल हूंदो आहे। ठीकु आहे। अच्छा, जीअं इनखे तव्हांखे सम्झाइण जे लाइ मां एग्ज़ाम्पल ॾिनो हुयो त के हूंदा आहिनि न, मां अहिड़ी का ऑड ॻाल्हि नथो कयां, असांजे मुआशिरे में ईअं थींदो आहे, पंहिंजी ज़ात खां ॿाहिरि नाहे करिणो। ठीकु आहे। वरी के चवंदा आहिनि ज़ात खां ॿाहिरि छा, पंहिंजो जेको पाड़ो हूंदो आहे, वरी ज़ातियुनि में पाड़ा हूंदा आहिनि फर्दर, उन्हनि खां ॿाहिरि बि नाहे करिणो। जोड़ ईअं सम्झो उन टाइप जी मेंटेलिटी आहे। हाणे चऊं था जॾहिं ज़रब जी ॻाल्हि हूंदी आहे, ज़रब वारा जेके आहिनि उहे खुलियल दिमाग़ वारा हूंदा आहिनि, या जेको आहे सो उहे इन शइ खे माइंड न कंदा आहिनि त उहा कहिड़ी ज़ात आहे, उहो सिर्फ़ु जेको आहे सो मेरिट ॾिसंदा आहिनि। मिसाल था वठूं न, हाणे जीअं जोड़ हुई साॻी बेस ऐं साॻे ई जेको आहे सो पावर खां सवाइ न पई थिए। जेकॾहिं हीअं हुजे हा 2x² + 3x³ त हाणे ज़ात बि साॻियूं आहिनि, सिर्फ़ु पाड़ो ॿियो हुयो, इन करे इन्हनि जी छा पई थिए, पाण में मिट्री न पई थिए, शादी न पई थिए, या जेको आहे रिश्तेदारी न पई थिए। पर ज़रब में ईअं न हूंदो आहे। ठीकु आहे। हे कंज़र्वेटिव माइंड वारा हुया। ज़रब ईअं सम्झो लिबरल माइंड वारी आहे। उन्हनि वटि जेको बि ज़ात हुजे उन वटि थी वेंदी आहे। ॾिसो मिसाल था वठूं 2x² × 4x³। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं हिते विच में जोड़ हुजे हा त इन्हनि जी पाण में जोड़ न थिया, पर छो करे ज़रब आहे, ज़रब में न ज़ात ॾिठी वेंदी आहे, न जेको आहे सो पाड़ो ॾिठो वेंदो आहे। यानी कि बेस ॿियो हूंदो तॾहिं बि ज़रब थी वेंदी, पावर ॿियो हूंदो तॾहिं बि थी वेंदी। मिसाल था वठूं 2c² × 4a³। हाणे ॾिसो हिननि जी ज़रब बि थी वेंदी, हालांकि ॾिसो बेस बि ॿियो आहे ऐं पावर बि ॿियो आहे, उन जे बावजूद थी वेंदी। हाणे पहिरियों सिखूं था जंहिंमें बेस सेम हुजे त उहा कीअं थींदी आहे, सिर्फ़ु पावर ॿियो हुजे। पहिरियों इहो सिखूं था, पोइ हिन ते ईंदासीं। मिसाल हाणे चऊं था जेको हे ई एग्ज़ाम्पल आहे साॻियो 2x² + 4x³। सॉरी, हे जोड़ थींदी त पोइ न थींदो, हे ज़रब आहे थोरी देरि जे लाइ। ठीकु आहे। हाणे ॾिसो ज़रब जो उसूल सम्झो। ज़रब में छा थींदो आहे, जो जेके कोएफिशिएंट आहिनि उहे पाण में ज़रब थींदा आहिनि, यानी ॿिनि खे चइनि सां ज़रब कंदासीं। 4 × 8। ठीकु आहे। हाणे पावर जेको हूंदो उहो असां छा कंदा आहियूं, ॿई एक्स जा पावर आहिनि, हे बि 2 पावर एक्स जो आहे, हे बि 3 पावर कंहिंजो आहे, एक्स जो आहे, त एक्स जे मथां पावर थी वेंदो 5। यानी इन मतिलबु छा थींदो त कोएफिशिएंट जेके हूंदा आहिनि, मल्टीप्लिकेशन जी ॻाल्हि कयूं था, उन में पाण में छा थींदा आहिनि, ज़रब थींदा आहिनि। ऐं जेके पावर हूंदा आहिनि उहे पाण में छा थींदा आहिनि, उहे जोड़ थींदा आहिनि। ठीकु आहे। पावर पाण में छा थींदा, एड थी वेंदा। ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, मिसाल वठूं था पिया त 3a² × 4a⁻7। हाणे ॾिसो हे आहे। हाणे जेकॾहिं जोड़ हुजे हा त ऑब्वियसली हे न थियनि, हे a² आहे, a⁻7 आहे, पर ज़रब आहे, इहे ज़ात बात जो ख़्यालु न रखंदा आहिनि। सभिनि खां पहिरियों तव्हां छा कंदो, जेको कोएफिशिएंट्स आहिनि अददी मुंडा पाण में ज़रब कंदो। 4 × 12। हाणे a जो पावर ॾिसो 2 हे ऐं 7 हे। हाणे पावर पाण में छा थींदा, प्लस थींदा। 7 ऐं 2 a जो पावर थी वेंदो घणो, 9। हे तव्हांजो जवाबु आहे। ठीकु आहे। हाणे डबल वारा ॾिसूं था पिया, जंहिंमें 2 वेरिएबल यूज़ थियल हुजनि, उहे कीअं थींदा, अञा तव्हांखे वधीक क्लियर सम्झ में अची वेंदो। ॾिसो जेकॾहिं मिसाल हीअं आहे 4x²। ठीकु आहे। 4x² × 3 हिनखे हली छॾियोसि, हे तव्हांखे न ईंदो। 4a² × 3a²। ठीकु आहे। अच्छा, हाणे जेकॾहिं हीअं हूंदो छा थी वेंदो, 4 × 12। a जो पावर 2 हे ऐं 2 हे, घणो थी वेंदो, a जो पावर 4 थी वेंदो। हाणे चवंदा जेकॾहिं 2 या 3 क़िस्मनि जा वेरिएबल यूज़ थियल हुजनि, यानी a ऐं b ऐं c यूज़ थियल हुजे, उहो कीअं थींदो आहे, उनखे सम्झो। नेक्स्ट पेज ते तव्हांखे सम्झायां थो जीअं थोरो वाज़े थी वञे। ठीकु आहे। हाणे हिन ते ॾिसजो, सम्झिजो, पोइ तव्हांजी ज़रब बिल्कुलु क्लियर थी वेंदी। मिसाल वठूं था पिया 3a² b³। ठीकु आहे। इनखे ज़रब कयूं था कंहिंसां, 4a⁻4 b⁻6। ॾिसो हाणे हिनखे ज़रब करणी आहे। सभिनि खां पहिरियों त असां ॾिसंदासीं त हिन जो कोएफिशिएंट आहे 3, हिन जो कोएफिशिएंट आहे 4, विच में ज़रब आहे त कोएफिशिएंट पाण में छा थींदा, ज़रब। जोड़ हूंदी त कोएफिशिएंट जोड़ थी वेंदा आहिनि, ज़रब हूंदी त कोएफिशिएंट ज़रब थी वेंदा। 4 × 12। ठीकु आहे। हाणे चऊं था पिया असां छा कंदासीं पिया, ईअं सम्झो त हे a जेको आहे सो इहो अब्दुल वहीद आहे ऐं b जेको आहे बासित आहे। ठीकु आहे। हाणे अब्दुल वहीद जो जेको हे वारो अकाउंट आहे इहो कराची में आहे, इन में पिया अथसि 2 लख।
ठीक है। वरी अब्दुल वहीद जो हैदराबाद में भी अकाउंट है जैमें पिया 4 लाख। हाँ वो छा कयो अथई वो सखर शिफ्ट थी आया हुआ। ठीक है। MCB बैंक है जैमें उनकी MCB बैंक में 2 लाख पिया आहिनि ऐं MCB जी बैंक जो हैदराबाद में है उनके अब्दुल वहीद के अकाउंट में घणा पिया आहिनि 4 लाख पिया आहिनि। हाँ वो घोटकी शिफ्ट थी आया हुआ तो बैंक छा कंदी MCB बैंक 2 लाख कराची वारा ऐं 4 लाख हैदराबाद वारा टोटल 6 लाख करे हिन जे अकाउंट में जमा कराईंदी। ईअं ई थींदो न अब्दुल वहीद जा पैसा अब्दुल वहीद जे अकाउंट में। हाँ चवनि था पिया बी जो मतिलबु आहे बासित। ठीक है। बासित जे कराची वारे अकाउंट में पिया 3 लाख ऐं हैदराबाद वारे अकाउंट में पिया 6 लाख। ॾिसो बी जो पावर बी जे मथां जमा थी वेंदो यानी बी जो पावर टोटल घणो थी वेंदो 3 ऐं 6 9 थी वेंदो। ठीक है। जंहिंजो पावर हूंदो उन जे मथां जमा थी वेंदो। ॿियो एग्जाम्पल ॾिसो मिसाल वठूं था 3x² y³ z पावर 5। ठीक है। ये मल्टीप्लाई 4x पावर 7 y पावर 2 z पावर 3। ॾिसो हाणे इनखे मल्टीप्लाई करिणो आहे। हाणे छा कंदासीं सभिनी खां पहिरियों त जेको नंबर आहे उहो मल्टीप्लाई कंदासीं 4 × 12। हाणे जीअं तव्हांखे मां मिसाल ॾेई आयुमि ॾिसो हे x अलॻि माण्हू आहे। ठीक आहे। हे x जो मतिलबु आहे हे x जो हिकिड़ो अकाउंट जेको आहे सो मिसाल वठूं था अली नालो अथसि हिन जो अकाउंट कराची में बि आहे हैदराबाद में बि आहे। हेॾो ईअं सम्झो हे कराची आहे ऐं हे छा आहे हैदराबाद आहे। ठीक है। कराची वारे अकाउंट में पिया अथसि 2 लाख हैदराबाद वारे अकाउंट में घणा पिया अथसि 7 लाख। इन जो मतिलबु आहे एक्स जे मथां टोटल पैसा घणा थी वेंदा 2 लाख हिकिड़ा 7 लाख ॿिया मिसाल था वठूं त इहे घणा थी वेंदा 9 लाख। ठीक आहे। तव्हांखे सम्झाइण जे लाइ प्रैक्टिकल लाइफ में एग्जाम्पल ॾियण जे लाइ ईज़ी थी वञे। हाणे ॾिसो अली जा टोटल 2 लाख सही आहे न। तव्हां इमेजिन कयो तव्हांजो हैदराबाद में हिकिड़ो अकाउंट हुजे 2 लाख पिया अथसि कराची में अकाउंट हुजे 2 लाख पिया अथसि हैदराबाद वारे में 7 लाख। तव्हां घोटकी आयो उनखे चयो आहे मुंहिंजा इहे 9 लाख 2 लाख ऐं 7 लाख शिफ्ट करे ॾियो। घोटकी या सखर जाते बि आयो तव्हांजे उन अकाउंट में अची विया। हाणे ॾिसो हे ॿियो माण्हू आहे जंहिंजो मिसाल आहे नालो आहे अहमद। हाणे अहमद जा घणा 3 लाख कराची वारे अकाउंट में 2 लाख हैदराबाद वारे अकाउंट में टोटल घणा थी वेंदसि वाई जे मथां पावर 5 थी वेंदो। जंहिंजो पावर हूंदो उते जमा थींदो। ज़ेड जो पावर ज़ेड सां जमा थी वेंदो। ज़ेड जा 5 लाख हिकिड़ा ऐं 3 लाख ॿिया ज़ेड जा घणा थी वेंदा 8 लाख थी वेंदा। ठीक आहे। हाणे ॿियो एग्जाम्पल ॾिसो अञा जेकॾहिं थोरो डिफरेंट हुजे मिसाल वठूं था 7a³ b² c। ठीक है। मल्टीप्लाइड बाय 2a पावर 4 c²। ॾिसो हाणे जेकॾहिं हीअं हूंदो छा कंदासीं सभिनि खां पहिरियों नंबर सां मल्टीप्लाई कंदासीं। मां हेठों जवाबु लिखां थो 7 × घणो थी वेंदो 14। हाणे ॾिसो ए जो पावर माना ए माना अली जा 3 लाख हेॾे पिया आहिनि 4 लाख कराची वारे अकाउंट में। ए जो टोटल पावर घणो थी वेंदो 7 थी वेंदो यानी इहे ॿई गॾु थी करे हिकिड़े अकाउंट में जमा थी वेंदा। हाणे बी जो ॾिसो बी ॾिसो ईअं सम्झो त उनजा 2 लाख कराची में त अकाउंट आहे हैदराबाद में वरी उनजो अकाउंट ई न आहे। हाणे जेकॾहिं अकाउंट ई सिर्फ़ु कराची में हूंदो न 2 लाख पिया आहिनि त हरूभरू तव्हां शिफ्ट न कंदो। इन करे बी जो पावर घणो थी वेंदो साॻो 2 ई अची वेंदो। जेके 2 लाख पियासीं उहे हेॾे शिफ्ट थी वेंदा हैदराबाद में त उनजो अकाउंट ई न आहे। वरी असां ॾिसो टियों माण्हू आहे। हाणे हिन जो छा आहे ॾिसो हिन जे मथां पावर कुझु न आहे। कल्ह तव्हांखे मां प्रैक्टिस करायमि हिन जे मथां कुझु न आहे माना 1 पावर अथसि। ठीक आहे। तॾहिं कल्ह तव्हांखे मां कुझु स्टूडेंट्स खे जेको आहे सो मैसेज कयो त हिनखे मैंशन कयो। सी जे मथां 1 पावर आहे इन जो मतिलबु आहे कराची में जेको अकाउंट अथसि उन में 1 लाख रुपयो पियो अथसि ऐं हैदराबाद वारे अकाउंट में घणा पिया अथसि 2 लाख। इन जो मतिलबु आहे सी जे मथां पावर घणो अची वेंदो 3 अची वेंदो। के स्टूडेंट ग़लती कंदा आहिनि सी जो पावर 2 लिखी वेंदा आहिनि। न 1 पावर हे बि आहे न आहे लिखियलु माना 1 पावर इहो आहे। टोटल घणो थी वियो 14a पावर 7 b² c³ हे तव्हांजो छा थी वियो आंसर थी वियो। ठीक आहे। सो हाणे असां जेकॾहिं समराइज़ कयूं त ज़रब में छा थींदो आहे जेको पावर हूंदो आहे जेके कोएफिशिएंटनि पाण में मल्टीप्लाई थींदा ॿिट्रिक 6 ऐं पावर जेको हूंदो जोड़ थींदो। इन में ग़लती न आहे करणी 5 × 2 5 × 10 न आहे करिणो 5 × 2 7 पावर जोड़ थी वेंदो माना 5 लाख कराची वारे अकाउंट जा 2 लाख हैदराबाद वारे अकाउंट जा टोटल 7 लाख जमा थी वेंदा। आई होप तव्हांखे मल्टीप्लिकेशन सम्झ में अची वई हूंदी। हाणे कुझु प्रैक्टिस क्वेश्चन्स ॾियांव थो ज़रब जा इहे करे ॾेखारियो।